अस्सलाम वालेकुम। मौसम जे हवाले सां गॾु मां आहियां नज़ीर बमरो। पेश आहे अॼु जी मौसम जो अहवाल। हिन वक़्तु ॾींहं जा 3:30 थिया आहिनि ऐं तारीख़ आहे 4 अक्टूबर। सिंध ऐं पंजाब में किथे किथे मींहं जा सिलसिला शुरू थी चुका आहिनि। जीअं असां कल्ह कथी कई हुई त सिंध ऐं पंजाब में हिन लो प्रेशर जे सबबु ईंदड़ ककरनि मां मींहुं वसंदो ऐं हिन वक़्तु ॾींहं जा 3:30 थिया आहिनि त सिस्टम ठहण शुरू थी विया आहिनि ऐं उमेद आहे त ईंदड़ 2-3 कलाकनि जे अंदरि हे जेकी बरसाति जा सिस्टम हूंदा हे पंहिंजी ओज ते पहुचंदा। इन खां पोइ जेके ॿिया इलाइक़ा आहिनि मुल्क जा उन्हनि जे बारे में असां कथी कई हुई त पंजाब KPK ऐं बलूचिस्तान जे उतरजंदड़ इलाइक़नि में बरसाति थींदी त ही सिस्टम अचनि पिया। अॼु 4 तारीख़ आहे ऐं बरसाति जो तमामु घणो इम्कान मौजूदु आहे मुल्क जे उतरनि इलाइक़नि में बि। त उहे बादल KPK ऐं इस्लामाबाद ताईं मुज़फ़राबाद ताईं पहुची चुका आहिनि। मंडी बहाउद्दीन ताईं मींहुं वसी रहियो आहे ऐं आज़ाद कश्मीर में बि बरसाति जारी आहे ऐं इन खां पोइ सिंध जे उतरनि इलाइक़नि में जेकी हिंगोरजा ऐं कुझु नारे जे इलाइक़नि में ऐं मेड़ जे इलाइक़नि में बादल गुज़री आया आहिनि ऐं कंहिं कंहिं वक़्तु उते कुझु इलाइक़नि में बरसाति थिए पई ऐं हिकिड़ो सिस्टम थरपारकर जे इलाइक़े ॾाहिलीअ में ठहियो आहे। इहा हिन वक़्त जी सूरत हाल आहे पर शाम जो 5 वॻे ताईं बरसाति जा सिस्टम कुझु वधीक ताक़तवर थींदा ऐं बरसाति वसाईंदा। जेको लो प्रेशर समुंड तरफ़ वञी रहियो आहे उन जी पोज़ीशन हिन वक़्तु ओमान जे ओभर तरफ़ आहे यानी असांजूं पाकिस्तान जूं हदूं छॾे त वियो आहे पर तंहिं हूंदे बि हिन जा ककर असांजे इलाइक़नि तरफ़ पहुचनि पिया ऐं ककर सिर्फ़ु न पहुचंदा आहिनि पर घिम पहुचंदी आहे ऐं इन घिम जेका घिम हूंदी आहे उन घिम सां ई बादल ठहंदा आहिनि ऐं हिन घिम जे करे ई असांजे सिंध जे बलूचिस्तान जे इलाइक़नि में बादल ठही रहिया आहिनि। हिन लो प्रेशर जे बारे में असांखे ॿुधाईंदा हलूं त ही लो प्रेशर समुंड जे विच खां वरी वापसि मोट खाईंदो ऐं कुझु गुजरात जे पासे ते तरफ़ ईंदो पर असां जेका तहक़ीक़ कई आहे उन जे मुताबिक़ ही जेतिरो वेझो ईंदो वेंदो त कमज़ोर थींदो वेंदो ऐं पोइ हिन मां कंहिं बरसाति जो ख़तरो न रहंदो। ऐं हाणे सुभाणे जी बरसाति बाबति अॻकथी। सुभाणे 5 अक्टूबर ते सिंध जे ॾखण वारनि इलाइक़नि में हल्की फुल्की बरसाति जो ॿुधायो वियो आहे ऐं पंजाब जे इलाइक़नि बहावल नगर सरगोदा ऐं डेरा इस्माइल खान ऐं मुज़फ़राबाद पेशावर इन्हनि इलाइक़नि में बरसाति जो ॿुधायो पियो वञे पर गिलगित ऐं स्कर्दू ऐं ॿिया चित्राल वारा इलाइक़ा उन्हनि में बर्फ़बारीअ जो इम्कान ॾेखारियो वियो आहे ऐं जेका बरसाति सिंध जे बारे में ॿुधाई पई वञे उन जे बारे में असां ॿुधायूं त सिंध में सुभाणे तमामु घणो बरसाति जो ख़तरो न रहंदो ऐं इम्कान हल्की फुल्की बरसाति जो सिर्फ़ु ॾखण सिंध वारनि इलाइक़नि में ऐं कुझु नारे जे इलाइक़नि में ऐं घोटकी जे इलाइक़नि में ॾेखारियो पियो वञे। हिन सामूंडी तूफ़ान जी चुरपुर खे ॾिसे त ही काफ़ी तेज़ीअ सां समुंड तरफ़ वञे पियो ऐं अॼु असां खां काफ़ी परे हलियो वेंदो। अॼु ऐं सुभाणे जे ॾींहंनि दौरान पंजाब में ऐं KPK में कुझु वधीक बरसाति जा इम्कान आहिनि ऐं केतिरनि इलाइक़नि में बरसाति सां गॾु
गड़े वसण जा बि इम्कान आहिनि ऐं जेके पंजाब जे उतरनि इलाइक़नि ऐं KPK में थींदा ऐं इन खां अलावा बलूचिस्तान जे उत्तर वारनि इलाइक़नि में ऐं पंजाब जे सेंट्रल ऐं हेठिन इलाइक़नि में बि बरसाति जो इम्कान मौजूदु आहे ऐं अॼु शाम ताईं सिंध में काफ़ी वधीक बरसाति सिस्टम ठहंदा जेके किथे बरसाति ॾींदा। त इहो हुयो असांजो अॼु जो प्रोग्राम। असांखे ॾींदा इजाज़त। असांजो चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अल्लाह हाफ़िज़।